नंदन को शहर में सही ही शहर आज सर्वे असल ही डॉक्यूमेंट सर अदा कत केसताणी आदा तहां रेवेन्यू रिकॉर्ड किथे आहे तहां केड़ो केसताणी करणो केड़ो रिकॉर्ड है तहां केड़ो रिकॉर्ड है ॾेखारियो मूंखे रिकॉर्ड तहां शहर में दहशतगर्दी फैलायो था साईं मुंहिंजो शहर आहे ही केड़ो तरीक़ो आहे मां तव्हां सां उते ॻाल्हाइण आयुसि तव्हां मुंहिंजो शहर बंदि कंदव निंदण को शहर सम्झो आहे तव्हां पंहिंजे टीए सां ॻाल्हायो मां घुरायां थो पंहिंजे एमएनए खे एमपीएस खे मां ॻाल्हायो आहे हुन सां बि ही कहिड़ो तरीक़ो आहे दादागिरी था कयो तव्हां लीगल ही कागज़नि रेवेन्यू रिकॉर्ड आहे तव्हां हुनखे सील था कयो कहिड़े बिहाफ ते सभु ॾेखारींदा तव्हां अची सॼो दुकान बंदि था करायो तव्हां सॼो शहर बंदि था करायो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मां तव्हां सां हुते ॻाल्हाइण आयुसि का रेजिस्टेंस न कई मूंखे पंहिंजो शहर कढणु न ॾियो मां पूरो मां ॿुधायो सॼो शहर जाम कंदोमांव मुंहिंजो शहर सॼी खे तव्हां यरमान करे छॾियो आहे निंधन में सम्झो अथव तव्हांजी मर्ज़ी आहे मां तव्हांखे चयो तव्हां सां ॻाल्हायूं था तव्हां असांखे टाइम ॾियो हीअ असां वटि रिकॉर्ड आहे तव्हां हुन दुकान ते ताला धरियो निंधन खायूं असां शहर वारा साईं गुंडागर्दी आहे तव्हां ॿ पुलिस वारा वठी अची असांखे ब्लैकमेल था कयो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव कानूनी तरीक़े सां हलो तव्हां कानूनी तरीक़े सां हलो तव्हां पंहिंजो रिकॉर्ड खणी अचो तव्हांजो रेवेन्यू किथे आहे रिकॉर्ड ॾेखारियो किथे आहे ॾेखारियो रिकॉर्ड बंदि कयो ॾेखारियो रिकॉर्ड